अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु सिखूं था त बाइनरी मां डायरेक्ट ऑक्टल में कन्वर्ट करिणो हुजे। जीअं ही एग्ज़ाम्पल आहे, बाबा हिन जो जवाबु ॻोल्हणो आहे त उहो असां कीअं कयूं। वीडियो सम्झण लाइ लास्ट ताईं ॾिसजो। हिन जा ॿ मेथड आहिनि। हिकिड़ो मेथड त इहो आहे त हिन में असांखे टेबल यूज़ करणी आहे। ठीकु आहे, टेबल। पर हाणे टेबल यूज़ करण लाइ तव्हांखे टेबल पहिरियां ठाहिणी पवंदी। ठीकु आहे, उहा मां सेखारियांव थो कीअं ठहंदी। जेकॾहिं उहो ईज़ी लॻे त पोइ तव्हां उहो कजो। ऐं ॿियो इहो आहे त जेकॾहिं टेबल तव्हांखे डिफ़िकल्ट थी लॻे त पोइ पहिरियां हिन खे माना हर डेसिमल हुजे, माना हे बाइनरी करिणो आहे या कंहिंखे बि करिणो अथव न, पहिरियां डेसिमल में कयो, पोइ वरी ऑक्टल में कयो। माना ॿ मेथड। माना हिन खे पहिरियां बेस 10 में कयो, पोइ बेस 10 मां बेस 8 में, यानी हिन जो जवाबु अची वेंदो। पहिरियों मां इहो सेखारियां थो त बेस 2 मां बेस 10 में कयूं। त हाणे बेस 2 मां यानी बाइनरी मां डेसिमल में कीअं कंदा आहियूं दोस्तों, त हाणे पोइ हिते मां सेखारिया आहियां। सभिनी खे ज़र्ब कराईंदासीं 1 0 1 0। साॻा ई 1 0 1 0 इहे चारई नंबर हिते रखंदासीं। ज़र्ब ॿिनि सां कराईंदा, विच में जोड़ रखंदा हलंदासीं। ठीकु आहे, पोइ पावर ॾींदासीं पछाड़ीअ खां 0 1 2 3। हिन जो जवाबु छा थींदो? 8 थींदो हिन जो 2 पावर 3 जो। ऐं 8 ज़रबिया 1 8 थींदो साॻियो। हे त 0 ई थी वेंदो सॼो। ऐं हे थी वेंदो 2 टाइम 1 इज़ 2 ऐं हे 0 थी वेंदो। जवाबु छा आयो दोस्तो? 10। छा आयो जवाबु? 10। पर इहो असांजो हिते न ईंदो 10, छो त इहो असां बेस 10 में फाइंड कयो आहे। अञा हे बेस 10 आहे। हाणे हिन बेस 10 खे 10 अची वियो न दोस्तो। हाणे हिनखे थोरो मां ठाहियां। बेस 10 में जेको हिन जो जवाबु आहे बाइनरी वारे जो, उहो आहे 10 छॾो। हाणे हुन 10 खे जॾहिं बेस 10 में आहे ऑक्टल में कंदासीं त हिन में पोइ अची वेंदो असांखे जवाबु। ठीकु आहे, हाणे तव्हांखे ख़बर आहे त बेस 10 कंहिंखे बि बाइनरी खे जॾहिं ऑक्टल में कंदा आहियूं, सॉरी डेसिमल खे, त असां हुनजी LCM छॾाईंदा आहियूं। हीअं वंड कंदा आहियूं। 1 8 8, घणा बचा? 2। हाणे हिकु नंढो थी वियो। इहो मां पोइ तव्हांखे सेखारियां। असां हीअं वेंदा आहियूं मथे। ठीकु आहे, त पहिरियों 1 पोइ 2 बसि। जवाबु अची वियो 12। यानी हिन जवाबु छा थींदो? 12। ठीकु आहे, हाणे हिते छा हुओ? 2 प्रोसेस हुया न। पहिरियां बाइनरी खे कयव डेसिमल में, पोइ डेसिमल खे कयव बाइनरी में। हाणे पाण डायरेक्ट वारे मेथड ते था हलूं, यानी टेबल वारे मेथड ते। सवाल तव्हांखे ख़बर आहे छा आहे? सवाल आहे 1 0 1 0 बाइनरी खे कन्वर्ट करिणो आहे। ठीकु आहे, हाणे त हलूं पाण टेबल ठाहिणु। दोस्तो टेबल कीअं ठाहींदासीं? टेबल पहिरियों असां लिखंदा हुआसीं त असां ॾिसंदासीं बाबा ऑक्टल सिस्टम आहे, माना 8। ठीकु आहे, त 8 जो माना असां हिते छा कंदासीं? हिकिड़ी 3 मतिलबु लाइनूं पाईंदासीं हिते। ठीकु आहे दोस्तो, हिन जो अधु छा थींदो? अधु थींदो आहे 4। यानी पहिरियां 4 0 ईंदा, पोइ वरी 4 दफ़ा 1 1 1 1 1। मतिलबु तव्हांखे इहो 8 ताईं ॾिसो, 8 थी विया, अधु ते बि 8 थी विया। मां तव्हांखे ॿुधायां त माना इहो थींदो कीअं। 8 सिस्टम आहे त 8 खे जॾहिं अधु कंदव त 4 ईंदो न, त पहिरियां 0 ईंदो आहे ऐं पोइ 1 ईंदो आहे। त माना 4 0 4 1। वरी हिन जो अधु छा थींदो? 2 थींदो न हिन जो अधु, यानी वरी 2 0 वरी 2 1 2 0 2 1 2 0 2 1। वरी हिन जो अधु छा थींदो आहे? 1, यानी 1 0 1 1 वरी 1 0 वरी 1 1 वरी 1 0 वरी 1 वरी 1 0 वरी 1। ठीकु आहे दोस्तो, हिन चारो नंबर ॾेई वञूं मिसाल सां। हीअ थियो 0 1 2 3 4 5 6 7। ही तव्हांजी टेबल तयारु थी वई। ठीकु आहे दोस्तो, यानी हिन जो मक़सदु टेबल जो छा आहे? हाणे हेॾे हलूं, थोरो तव्हांखे टेबल सम्झायां। त
त यानी टेबल जो मक़सदु इहो आहे, जेकॾहिं मिसाल हे आख़िरी था खणूं, किथे बि अगरि बेस ऑक्टल में बेस में कंहिं में बाइनरी में 111 अची वञे ऐं उन में तव्हांखे ऑक्टल ॻोल्हणो हुजे, तव्हांखे ख़बर आहे 111 जी जाइ ते ॾिसो हे छा आहे, हिन जी जाइ ते छा आहे लिखियलु अॻियां 7, 11 जी जाइ ते 7 आहे, यानी हिन जो जवाबु छा थींदो दोस्तो 7 थींदो। त अहिड़े हिसाब सां हाणे इहा असांजी टेबल यूज़ थींदी। ठीकु आहे, तव्हांखे मां करे थो ॾेखारियां हाणे। माना असांखे पोइ बि टोड़ो कीअं बि करे टिनि वारे सिस्टम में आहे। हाणे 1 1 0 1 0। ठीकु आहे, हाणे टिनि वारे जोड़नि में हिनखे टोड़णो आहे असांखे। त 3 जोड़ा हे त थी वियो 3, बाक़ी हे त हिकिड़ो थो थिए, साॼे पासे 3 असां डिजिट कयासीं 0 1 0, त खाॿे पासे माना नथा बचनि 3, त उन में तव्हांखे ज़ोरी 3 करणा पवंदा। कीअं 0 ॾेई सघो त तव्हां मुफ़्त जा। ठीकु आहे, छो त अॻियों फ़र्क़ु पोयों तव्हांखे पोयां 0 जेको ॾींदव न हेॾे, इहो अलो न आहे, छो त इहो असांखे वैल्यू डिफरेंट कंदो आहे। अॻियों 0 असांजो फ्री आहे, उन में काई चेंजिंग न ॾींदो आहे आंसर में। ठीकु आहे, हाणे टिनि जो जोड़ो थी वियो, त हिन जोड़े जो जवाबु छा आहे ॾिसो, हे अथव उहो हुयो 0 1 0। 0 1 0 जी जाइ ते छा ईंदो 2, पोइ छा आहे 0 0 1, छा आहे दोस्तो 0 0 1, त इन जी जाइ ते उहो हुयो 0 0 1, त माना हिन जी जाइ छा अची वियो 1, यानी 12 जवाबु आहे। ऐं पोइ त ॾिसो पोइ ते असां 12 ई कयोसीं जवाबु। ठीकु आहे दोस्तो, हाणे हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल था कयूं। 1 1 0 1 1 1। हाणे हे ॾिसो हे पाण ई टिनि जे जोड़नि में आहिनि, त छा कंदासीं 1 1 1 जी जाइ ते 7, छो त उहो इहो ॾिसो 7 लिखियलु आहे, ऐं 1 1 0 जी जाइ ते छा ईंदो 6, इहो 1 1 0, यानी हिन जो जवाबु छा आहे ऑक्टल में। हाणे हीउ मथियों छा आहे, मथियों बाइनरी अथव, ऐं हेठियों छा आहे ऑक्टल आहे, मथियों बाइनरी आहे। ठीकु आहे दोस्तो, उमेदु आहे तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो। ॿई तरीक़ा अथव, जे टेबल त सवली अथव ठाहिणु सफ़ा, जे टेबल ठाहे था वञो, टेबल हिकिड़ो दफ़ो ठाहे रखंदव न साइड में रफ ते, पोइ तव्हांखे 100 सुवाल अचे 100 सुवाल बि करे वेंदव। ठीकु आहे, इंटरनेट ते वर्कशीट्स तव्हांखे मिलंदियूं त बेस 2 में ऑक्टल जूं, पोइ तव्हां आसानी सां उहे ॾिसी टेबल पाण वटि रफ ठाहे ऐं कयो। ठीकु आहे, जे न त पोइ पहिरियों मेथड यानी पहिरियों हर सिस्टम खे डेसिमल में कन्वर्ट कयो, पोइ डेसिमल खे वरी उन सिस्टम माना ऑक्टल में कन्वर्ट, या जंहिंमें बि तव्हांखे ॻोल्हणो आहे, पोइ तव्हांखे 2 मेथड थी वेंदा, माना 2 जंप करणा पवंदव। हीअं तव्हांखे हिकिड़ो दफ़ो टेबल ठही वई, पोइ त अखियूं ॿूटे माना कंदा हलो।